सिंध टीवीअ पारां सिधे रीत प्रोग्राम सलाम रमज़ान तव्हांजे पेश ख़िदमत आहे। मां बाक़ पीरज़ादा सलाम कयां थी तव्हांखे। उमेदु आहे ठीकु हूंदा ऐं रोज़ा तव्हांजा सुठा गुज़रंदा हूंदा ऐं हींअर छो त ख़ैर सां रमज़ान अल मुबारक जो जेको महीनो आहे उनजो ॿियो अशरो हली रहियो आहे। अॼु 16हों रोज़ो आहे ऐं सभिनी रोज़ेदारनि खे इन ॻाल्हि जी मां मुबारक ॾींदसि ऐं असां सभु ख़ुशकिस्मत आहियूं जो असांजे नसीब में असांजी ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो ॿीहर हीउ महीनो नसीबु थियो आहे असांखे। असांजो जेको हीउ प्रोग्राम आहे सा महफ़िल आहे ज़िक्र जी। ज़िक्र हूंदो हिदायत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हूंदी ऐं ज़िक्र हूंदो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। उन्हनि जी नात जेको आहे उन्हनि जी शान में जेके नात आहिनि असांजे ॿुधंदा आहियूं। बहितरीनु नात ख़्वां असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि ऐं हीउ जेको ख़ासि प्रोग्राम आहे हीउ जेके रौनकूं आहिनि से तावन आहे कर्श जामी शीरीअ जो। नाज़रीन, कर्श जामी शीरी 100% ख़ालिस अर्किया सां तयारु शुदा शरबत आहे जेको 100% उन में को बि केमिकल न आहे। 100% ख़ालिस उन जे जेके आहिनि अर्क आहे उन्हनि सां तयारु थियल आहे ऐं बहितरीनु गुलाब ऐं संदल जे अर्कनि सां तयारु थियल कर्श जामी शीरीअ जो बहितरीनु जेको आहे शरबत आहे उहो अफ़्तारनि में ऐं सहरनि में माण्हू इंजॉय कंदा आहिनि। हर दिलि अज़ीज़ आहे ऐं हिन जो लाइट रिफ्रेशिंग हिन जो अहसासु हूंदो आहे जॾहिं तव्हां हिन खे इंजॉय कंदा आहियो ऐं पीअंदा आहियो। ऐं हिन जो इलायची फ्लेवर बि तमामु बहितरीनु आहे। हिन जे इलायची फ्लेवर खे अगरि तव्हां गिलास खीर में मिलाए करे इंजॉय कंदा त उहो ॾाढो सुठो तव्हांजी सिहत जे लाइ बि सुठो रहंदो। सहरनि में मां रिकमेंड कंदसि त जेके असांजा भाइर भेनरूं आहिनि सहरीअ में उहे पीअनि त सॼो ॾींहुं उनजो सुठो गुज़री सघे थो, रोज़ो सुठो हली सघे थो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे तावन आहे पीक ग्रीन सुपर बिस्किट वारनि जो। हिननि जो चवणु आहे द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट। नेशन्स जो फेवरेट आहे साईं, अवाम जो फेवरेट बिस्किट आहे ऐं सुपर सॉफ्ट बेक क्लासिक चॉकलेट केक्स। इन्हनि जा जेके केक्स आहिनि उहे बि ॾाढा सुठा आहिनि। उहे हर दिलि अज़ीज़ आहिनि, ॿार उनखे ॾाढो इंजॉय कंदा आहिनि ऐं असां बि ॾाढो असां पंहिंजी अफ़्तारी जॾहिं कंदा आहियूं त महिमाननि सां गॾु असां उन्हनि जा सॉफ्ट केक्स जेके आहिनि उहे बि इंजॉय कंदा आहियूं। बहितरीनु असांजो तावन आहे। उन सां गॾोगॾु असांजो जेको हीउ नात कॉम्पिटिशन्स थींदो आहे, कल्ह बि थियो हुयो ऐं हाणे अॼु बि थींदो। जेका तव्हांखे ख़बर आहे त ख़ूबसूरत कॉम्पिटिशन आहे उहो तावन आहे हबीब ऑयल वारनि जो। हबीब ऑयल वारनि जे पारां असांजो जेको नात ख़्वान आहिनि उहे बहितरीनु नातूं ॿुधाईंदा ऐं वरी प्रोग्राम जे इख़्तिताम में एंड में असां फ़ैसिलो कंदासीं ऐं फ़ैसिलो कंदा आहियूं बिल्कुलु वेल डिज़र्व जेके विनर हूंदा आहिनि उन्हनि खे हबीब ऑयल वारनि जो हिकिड़ो स्पेशल इनाम हूंदो आहे जेको उनखे वेंदो आहे। सो बहितरीनु नात कॉम्पिटिशन आहे उहो हलंदो साईं असांजो। इन करे असां सां गॾु रहिजो ऐं असांजे प्रोग्राम में जेके ख़ूबसूरत ड्रेसिस मां पाईंदी आहियां, अॼु जेका मूं वटि ॾाढी सुठी ड्रेस आहे मूंखे पातल आहे तव्हां ॾिसो था, सो आहे इनायरा अमल वारनि जो। इनायरा अमल वारनि जा ई ख़ूबसूरत ड्रेसिस आहिनि ऐं अॼु बि ॾाढो सुठो हिकिड़ो बहितरीनु ड्रेस आहे जेको रमज़ान जे हिसाब सां बि सुठो आहे ऐं जेके मां सम्झंदी आहियां त एलिगेंसी हूंदी आहे न उहा इन्हनि जे कपिड़नि में हूंदी आहे। घटि कमु हुजे, सॉफ्ट हुजे, सिंपल हुजे पर एलिगेंट हुजे। सो इहे ॾाढो सुठो इन हवाले सां जेको आहे इन जी ड्रेसिंग हूंदी आहे। इन जा कॉन्टेक्ट डिटेल्स बि तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा। ईद अचण वारी आहे, मुंहिंजूं भेनरूं ऐं माइरूं जेके शॉपिंग जे लाइ हाणे तयारी कनि थियूं। 16हों रोज़ो वञी बचो आहे ख़बर ई न पई ऐं रमज़ान हीअं थो गुज़रे पियो। ईअं थो लॻे कल्ह जी ॻाल्हि आहे त पहिरियों रोज़ो हुयो ऐं इफ़्तार ट्रांसमिशन में असांजो पहिरियों ॾींहुं हुयो पर हींअर 16हों रोज़ो अची वियो आहे। 16 ॾींहं हीअं गुज़री था वञनि ख़बर ई कोन थी पए ऐं ईअं ई अचानक ईद जूं तयारियूं करणियूं आहिनि। सो अचानक ख़बर ई न पवंदी, चांदरात थी वेंदी, ईद थी वेंदी। ईद जा वरी पंहिंजा मज़ा आहिनि, पंहिंजो जेके आहिनि मोहबतूं आहिनि, माण्हुनि सां मिलिबो आहे, मिटनि माइटनि सां दोस्तनि सां मिली करे ख़ुशियूं असां विरहाईंदा आहियूं ऐं उहा ख़ुशी हूंदी आहे इन कामयाबीअ जी ऐं इन नेमत जी जेके असांखे नसीबु थियो आहे भलारो महीनो। ऐं उहे ख़ुशियूं ज़ाहिर आहे जॾहिं असां इंजॉय कंदा आहियूं, मिलंदा आहियूं त उन में असांजो खाधो पीतो ॾाढो मैटर करे थो। ईद जे ॾींहुं मिलंदा आहियूं त कहिड़ी कुकिंग में छा डिश ठहंदी, महिमाननि जो अचणु वञणु जारी रहंदो आहे सॼो ॾींहुं। ऐं हिकिड़ो ॾींहुं छा असां 3 ॾींहं जेका ईद मल्हाईंदा आहियूं असां सिंधियुनि जो त अचणु वञणु उथणु महिमाननि सां आउटिंग्स थींदियूं आहिनि त खाधो जेको आहे उहो ॾाढो मैटर करे थो। त बहितरीनु डिशिस जेके आहिनि उहे बि असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। असांजो हींअर किचन जो टाइम आहे, सभिनी खे ख़बर आहे। वेंदे वेंदे हाणे असां किचन में वेंदासीं ऐं असां वटि शेफ़ आहिनि। शेफ़ खां पुछंदासीं त अॼु असांखे कहिड़ी ख़ासि डिश आहिनि जेके ॿुधाइनि था। अफ़्तार जो बि टाइम आहे, मुंहिंजूं भेनरूं हाणे ज़ाहिर आहे तयारी कंदियूं त अॼु छा था ठाहियूं। अॼु जी अफ़्तार में तव्हां
जेको बि ठाहियो असां तव्हांखे ॿुधायूं था, पर उन खां अॻु में मां तव्हांखे चवणु चाहींदसि तव्हां फीडबैक ॾियो त कल्ह वारी अफ़्तारीअ में जेके डिशेस हुयूं उहे तव्हां ट्राए कयूं की न कयूं। अगरि न कयूं त जल्दी कयो, हींअर ज़बरदस्त हाणे आख़िरी असांजा रोज़ा बचा आहिनि, ख़बर ई न पवंदी रोज़ा गुज़री वेंदा। ऐं हींअर असां शेफ़ खां पुछंदासीं त अॼु असांखे कहिड़ी ख़ासि डिश था ठाहिराइनि। अस्सलाम वालेकुम शेफ़, हाउ आर यू? अॼु कहिड़ी ख़ासि डिश आहे जेका असां अॼु पंहिंजनि जेको आहे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदासीं? ऐं पे करशे जामी शीरी जी तरफ़ां जामी शीरी योगर्ट आहे, त हू स्ट्रॉबेरी सां गॾु ठाहींदासीं। योगर्ट हिन खे तव्हां थधो करे खाई सघो, त यानी ॾही जेका आहे न हुन खे तव्हां फ्लेवर में ठाहींदो। जामी शीरी जो फ्लेवर हूंदो ऐं सां गॾु स्ट्रॉबेरी ऐं रेड जेली जेका हूंदी आहे उहो यूज़ कंदासीं। अॻु में त ठाहिण खां अॻु में त मां पंहिंजे कैमरामैन खे चाहींदसि त थोरो ॾेखारियो त सही, एॾो कलरफुल स्ट्रॉबेरीज़ ऐं जेको आहे जेली ऐं असांजा मसाला, ईअं थो लॻे ॼणी हले छा एॾो कलरफुल, जीअं ॿार कलर्स ते अट्रैक्ट थींदा आहिनि न, असांजो ॾाढो इंग्रीडियंट्स ई ॾाढा कलरफुल आहिनि। अच्छा, त हिन लाइ असां योगर्ट जेको ठाहियूं पिया, हीअ ॾाढी ज़बरदस्त शइ हूंदी आहे। ऐं गर्मियुनि में ॿार जेके फ्रूट्स नथा खाइनि, ॾही नथा खाइनि, त हिन तरीक़े सां तव्हां ठाहे ॾेई सघो था। त हिते असां स्ट्रॉबेरी खई आहे 1 पा, अधु किलो ॾही आहे त 1 पा स्ट्रॉबेरी खे खणंदासीं, या त जूसर ब्लेंडर में खणो या हैंड ब्लेंडर में। हिन खे जामी शीरी सां गॾु असां प्यूरी ठाहींदासीं, यानी पेस्ट ठाहींदासीं हिन जी। त हे स्ट्रॉबेरी आहे, हिन जा चङी तरह वॉश करे। अच्छा, स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड जूं जेके जेम्स मिलंदियूं आहिनि उहे यूज़ करे सघजनि थियूं? करे सघो था, लेकिन हू पोइ वधीक मिठी थी वेंदी, छाकाणि हुननि जो पंहिंजो फ्लेवर करे रखनि था। त हिन में असां जामी शीरी मिलायूं पिया। हाणे हिन में मां विझंदमि 4 खंड जा चमचा, हे मूंखे ॾेई छॾो। करशी जामी शीरी जा 4 टेबल स्पून विझंदासीं। 1 पा स्ट्रॉबेरी आहे, ठीकु आहे। हिन खे असां विझी ऐं ब्लेंडर में हलंदासीं। 1 2 3 ऐं 4 टेबल स्पून असां हे जामी शीरी, हिन खे हे ब्लेंडर में करे छॾो, या जूसर जग जेको तव्हां वटि अवेलेबल हुजे हुन में तव्हां कंदो, हिन जो पेस्ट ठाहींदासीं, प्यूरी ठही वेंदी। बहितरीन। ही पेस्ट ठही वियो, जो जामी शीरी जो फ्लेवर अची वियो हिन जे अंदरि। ऐं हाणे असां छा कंदासीं कि ॾही खे फेटंदासीं। ॾही आहे हिते 1.5 पा खां अधु किलो जेतिरी ॾही खे चङी तरह बीट कंदासीं क्रीमी टेक्सचर में। चङी तरह ॾही वधीक खटी न हुजे, टेस्ट करे वठिजो। हिन में विझंदासीं कंडेंस मिल्क। कंडेंस मिल्क अगरि नथो मिले त मां हिन जी तव्हांखे रेसिपी बि पंहिंजे प्रोग्राम में ॿुधाई छॾी आहे, त इहो 1/2 कप असां विझंदासीं, पाण बि ठाही सघो था। कंडेंस मिल्क सां हिकिड़ो ज़बरदस्त सुठो डेज़र्ट में फ्लेवर ईंदो आहे। ऐं जॾहिं असां मिठियूं शयूं ऐं मिठाई ठाहींदा आहियूं, अॼु मां सुबुह जो हाणे मां इंट्रो में बि इतफ़ाक़ सां ईद जो ज़िक्र कयो। ईद जे ॾींहुं ते स्वीट डिशेस इहे ई हूंदियूं आहिनि, त तव्हां अॼु वारी जेका असांजी रेसिपी आहे इफ़्तारी में त ट्राए कयो ज़रूरु, पर ईद जे ॾियारे ते बि ट्राए करे सघो था जॾहिं तव्हां वटि महिमान ईंदा। हे ॾाढो सुठी स्वीट डिश आहे जेका मूंखे लॻे थो। हिन में मां विझी छॾी आहे फ्रेश क्रीम, 1 कप फ्रेश क्रीम, 1 कप कंडेंस मिल्क, ठीकु आहे। हे 3 शयूं मिलाई छॾियूं ॾही में, ॾही मिठो थी वियो। हाणे जेको ही पेस्ट ठाहियो न असां, इहो हिन जे अंदरि सॼो पॉर करे छॾंदो। हा, सॼो मिक्स कंदो। हे जेको ठहियो आहे जामी शीरी योगर्ट, यानी मिठी ॾही आहे जामी शीरी वारी, ज़बरदस्त। हिन में स्ट्रॉबेरी फ्लेवर बि अची वियो। हिन खे हाणे असां डिश आउट कंदासीं। ऐं हिन में असां मिलाईंदासीं जेली। जेली जो पैकेट मिलंदो आहे, हुनजे पुठियां सॼो तरीक़ेकार लिखियलु हूंदो आहे। 1 कप पाणी सां गॾु हिन खे तव्हां डिज़ोल्व कंदो, हीअ जेली हिन जे अंदरि मिक्स कंदो। जेली बि हली वई, जेली मिक्स करे ऐं हिन खे थधो करे तव्हां फ्रिज में रखंदो, ॾाढी ज़बरदस्त ही रेसिपी ठही वई आहे। जेली हिन जे अंदरि हली वई ऐं हिन खे जीअं बि बॉल में तव्हांखे सर्व करणी आहे हुन में कढी वठो। ज़बरदस्त, झटपट तयार जी। हिन जे मथां स्ट्रॉबेरी जा स्लाइसिस कटिंग करे तव्हां हिनखे गार्निश करे वठिजो। उहो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां हिनखे कीअं तरीक़े सां गार्निश कयो था। इहो त हाणे हिकिड़ो आर्ट आहे न, जंहिंखे जेतिरो अचे, जेको जहिड़े तरीक़े सां पंहिंजी डिश खे जेको आहे डेकोरेट करे, त सुठो आहे इन शइ। त हीअ असांजी हिकिड़ी रेसिपी कंप्लीट थी वई आहे। हिन जे बाद असां सेकेंड रेसिपी स्टार्ट कयूं था। सेकेंड रेसिपी असांजी छा आहे, उहो आहे दही फुल्की भगार वारी। ओके, ठीकु आहे। हे असांजी डिज़र्ट तयार थी वई। हिनखे थधो कंदो फ्रिज में, हुन जे बाद तव्हां हिनखे खाईंदा। थधो करे चिल्ड स्वीट डिशेस जेके आहिनि उहे चिल्ड जॾहिं तव्हां ट्राए कंदा आहियो त घणो सुठो लॻंदो आहे, ऐं उहे थधो थियल हूंदो त उहो वधीक मज़ो ईंदो। नेक्स्ट डिश कहिड़ी आहे? नेक्स्ट डिश जेका असांजी आहे
दही फुल्की ही फुल्कियूं मिली वेंदियूं आहिनि ऐं इहे बि मां तव्हांखे ठाहिणु सेखारियूं पंहिंजे शो में रमज़ान खां पहिरीं बेसण सां गॾु ठहंदियूं आहिनि त इहे मिलंदियूं ईंदियूं आहिनि, इनखे पाणी में पिसाईंदो, गरम पाणी बॉइल कंदो, बसि 3 मिंट हुन में रखिणो आहे, इनखे वापसि कढी छाणी में विझी छॾिजो, पाणी निकिरी वेंदो, हीअ थधी थियूं आहिनि। हाणे हिते असां खई आहे 1.5 पा जेतिरी ॾही, हुनखे फेटे छॾंदो, ॾही में विझंदो दही बड़ो मसालो, इहो बि मुंहिंजो पंहिंजो ठहियलु आहे होममेड जेको हिते मां ठाहिणु सेखारियो, त इहो 1 टेबल स्पून हिन जे अंदरि विझी हिनखे कंदासीं मिक्स, ऐं हिनमें गार्लिक जो पेस्ट विझंदासीं, यानी थूम जो पेस्ट सफ़ा थोरो या 1 गणी थूम जी पेस्ट करे विझी छॾंदो ॾही में, हिनका फ्लेवर ॾाढो सुठो ईंदो आहे। थोरो सो लूणु विझंदासीं हिनमें, 1/2 टीस्पून खां घटि, छाकाणि त मलिका फूड जो पिंक सॉल्ट, मलिका फूड जो पिंक सॉल्ट तव्हां पंहिंजनि खाधनि में इस्तेमालु कयो ऐं टेस्ट सां गॾोगॾु हेल्थ बि गेन कयो, छो त हेल्दी खाधा तमामु ज़रूरी आहे, जेको बि असां खाऊं था उहो हेल्दी हुजणु ज़रूरी आहे। हाणे ही ठाहियूं पिया असां तलो कुकिंग ऑयल सां गॾु हिनमें भगार ॾींदासीं जो, ओके ठीकु आहे। तलो कुकिंग ऑयल असां हिनमें विझंदासीं 4 टेबल स्पून, हेल्दी तलो कुकिंग ऑयल, विटामिन ए ऐं डी का भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूद आहे, बेहतरीन। केतिरी क्वांटिटी विधी? 4 टेबल स्पून काफ़ी आहे ॾही में भगार ॾियण लाइ। हाणे थोरो तव्हां साइड थी जो, छाकाणि त हिन जा थोरा सा बंदि थी वई शायदि ॿाहिरि तड़को ईंदो तड़के सां, हा कपिड़नि में। अच्छा लौंगी मिर्च जेके आहिनि 2 तोड़े विझिजो, 3-4 साबित विझ छॾिजो। तोड़े विझंदा आहियूं न त हुन खां छा थींदो आहे, जेको तड़को ईंदो आहे हुनमें फ्लेवर ईंदो आहे, जॾहिं मिर्च हुनमें सड़ंदो आहे। हिन सां गॾु असां कड़ी पत्ता विझंदासीं, जिते कड़ी पत्ता न पिया मिलनि उहे न विझनि, जिते मिलनि पिया उहे विझनि, कड़ी पत्ते खां फ्लेवर ॾाढो सुठो ईंदो आहे जो। बसि ही भगार ठहंदो, लौंगी मिर्च तलो कुकिंग ऑयल में 4 टेबल स्पून में तड़को आहे, तलो कुकिंग ऑयल में रेडी थी रहियो आहे। ऐं हाणे हिन में विझंदासीं 1 चांहि जो चमचो ज़ीरो, वाइट वारो अछो ज़ीरो। हे तड़को तयारु थी वियो त हिनखे असां कंदासीं मिक्स, बसि थी वियो। ऐं हिनखे ॾही जो जेको मिक्सचर ठाहियो हिन जे अंदरि ऐड करे छॾंदो, ओके मिक्स कंदो। हीअ ॾाढी ज़बरदस्त ठहंदी फुल्की हिन में। ऐं जेको प्लेटर आहे जंहिंमें तव्हांखे फुल्कियूं खाइणियूं आहिनि, विझणियूं आहिनि, सर्व करणियूं, हुनजे मथां हुन में पोर करे छॾियो, हा सॼो पोर करे छॾियो मथां खां। हे भगार वारी दही फुल्की असांजी ज़बरदस्त बेहतरीन। हाणे हिन जे लाइ टॉपिंग में तव्हां मथां चाट मसालो बि विझी था सघो, मलिका फूड जो चाट मसालो बि बहितरीनु आहे। ज़ाहिरा जॾहिं असां दही फुल्की था खाऊं त हुन में चाट मसाले खां सवाइ त मज़ो ई न ईंदो आहे, त तव्हां उहे बि टॉपिंग करे सघो था हुन में। ऐं मलिका फूड जो बहितरीनु टेस्ट आहे उहो डेवलप थींदो तव्हांजे खाधनि में। ऐं वरी जॾहिं तव्हां दही फुल्की बि खाई वेंदा, उन खां पोइ तव्हां मिठो बि खाई वेंदा, त पोइ हिकिड़ी शइ जी कमी रहिजंदी आहे, उहा आहे चांहि। सो टपाल मेज़बान जी चांहि आहे, उहा चांहि तव्हां अफ़्तारियुनि में इंजॉय कंदा ऐं मज़ो वठंदा पंहिंजे खाधे जो, पंहिंजे दस्तरख़्वान जो। ख़ूबसूरत ऐं कलरफुल असां वटि 2 अलॻि अलॻि डिशेज़ आहिनि जेके झटपट तयारु थी वियूं ऐं शेफ़ असांखे रेसिपी ॿुधाई आहे, या रेसिपी तव्हां नोट कई हूंदी ज़रूरु, पर यूट्यूब ते असांजो प्रोग्राम अपलोड थींदो आहे, उहो बि तव्हां पोइ रिपीट टेलीकास्ट आहे, तव्हां यूट्यूब ते बि ॾिसी था सघो, रिपीट बि ॾिसी था सघो, बहितरीनु आहे। हींअर मां पंहिंजे भाउ खां पुछंदसि, असांजो जेको डायरेक्टर साहिबु आहे, भला टाइम आहे की न साई वठूं, छा कयूं भला, जीअं तव्हां चओ, अञा आहिनि टाइम आहे। अच्छा ब्रेक आहे, साई जो टाइम आहे साईं, साई वठूं था, साई खां पोइ असांजा महिमान ईंदा, महिमाननि सां असां जेको आहे तव्हां सां मुतारिफ़ कराईंदासीं। ऐं वरी नात कॉम्पिटिशन बि थींदो बहितरीनु, जीअं कल्ह थियो, अॼु बि नात कॉम्पिटिशन थींदो। मिलूं था नंढड़ी साई खां पोइ। सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार ऐं मां बाक़ पीरज़ादा हमेशह वांगुरु इफ़्तार ट्रांसमिशन में तव्हां सां गॾु आहियूं। प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे। ब्रेक खां अॻु में असां पंहिंजे किचन में हुयासीं, शेफ़ असांखे बहितरीनु 2 रेसिपीज़ ॿुधायूं। तलो कुकिंग ऑयल में दही फुल्की ॿुधाई, ॾाढो सुठो आहे उनजी रेसिपी हुई, तव्हां ज़रूरु उनखे ट्राई कयो। इफ़्तार जो टाइम आहे, इफ़्तारीअ जी हाणे ज़ाहिर आहे तव्हां उन में हलिया वेंदा तयारियुनि में, त अॼु कहिड़ियूं कहिड़ियूं सुठियूं सुठियूं डिशिज़ आहिनि जेके असां पंहिंजे दस्तरख़्वान ते जेको आहे पेश कयूं ऐं उनखे इंजॉय कयूं, त तव्हां इहा जेको आहे ट्राई करे सघो था। ऐं जामे शीरीअ में असां ज़बरदस्त बहितरीनु स्ट्रॉबेरी फ्लेवर जी हिकिड़ी स्वीट डिश आहे, उहा बि ठातीसीं, उहा बि तव्हां जेको आहे सो ज़रूरु ट्राई कयो ऐं असांखे फीडबैक ॾिजो। ऐं हींअर असांजे महिमाननि असांखे जॉइन कयो आहे ऐं महिमाननि खे मुतारिफ़ कराईंदी हलां मां, असांखे जॉइन कयो आहे बहितरीनु। मां सम्झंदी आहियां त कुझु माण्हू उहे हूंदा आहिनि जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि त सोसाइटीअ में हिन शइ जी बहितरीअ जी ज़रूरत आहे, हे करणु घुरिजे, हे कमु करणु घुरिजनि, ऐं माण्हू हीअं छो नथा कनि, फलाणा इदारा जेके आहिनि उहे सुठे तरीक़े सां परफॉर्म नथा कनि, पर पाण बज़ाते ख़ुदि उहे एॾो सुठो कॉन्ट्रीब्यूट न करे सघंदा आहिनि।
कुछ माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी ज़ात सां पंहिंजे पाण खां शुरूआति कंदा आहिनि ऐं कुझु न कुझु अहिड़ो कंदा आहिनि सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूट कंदा आहिनि जो सोसाइटीअ जो फ़ाइदो थिए। ऐं ईअं ई अहिड़नि माण्हुनि मां हिकु माण्हू आहिनि जेके अॼु असां सां मौजूदु आहिनि। इन्हनि खे मां चवंदसि त डॉक्टर सैयद आमिर सज्जाद साहिबु आहिनि ऐं बहितरीनु इन्हनि जो ऑस्ट्रेलियन कॉन्सेप्ट इन फर्टिलिटी मेडिकल सेंटर आहे, उन जा CEO आहिनि। पाकिस्तान फर्स्ट ISO सर्टिफाइड लीडिंग IVF एंड जेनेटिक इंस्टीट्यूट आहे। इन्हनि जो खे उहो लीड था कनि पिया ऐं ॾाढो बहितरीनु पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि पंहिंजी सोसाइटी में। अॼु असांजा जेको आहे हिन महफ़िल जी ज़ीनत आहिनि, असांजे अंगण ते आया आहिनि, असांजा महिमान आहिनि। वेलकम कयूं था साईं, अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो एंड मशकूर हैं कि आप आए हमारे पास। जी बहुत बहुत शुक्रिया आपके बुलाने का, और सबसे पहले आपको, आपकी सारी टीम को और पूरे पाकिस्तान को और पूरे अहले इस्लाम को बहुत बहुत रमज़ान की मुबारक। खैर मुबारक, आपको भी मुबारक। और आज तो 16वां रोज़ा है, पता ही नहीं चला, ऐसे ऐसे फटाफट रोज़े गुजरते जा रहे हैं और बहुत अच्छा तरीके से हमारे गुजर रहे हैं। और थैंक यू सो मच, आपको भी मुबारक हो। ऐं जेको आहे असां वटि जेके ॿिया गेस्ट आहिनि से आर्टिस्ट आहिनि, बहितरीनु आर्टिस्ट आहिनि। उहे पंहिंजो कमु जेको आहे एग्ज़िबिशन में बि ॾेखारींदा आहिनि ऐं उन्हनि जो एग्ज़िबिशन बि थींदियूं आहिनि। हींअर बि हिननि जो हिकिड़ो शो जेको आहे उहो हिकिड़ी आर्ट गैलरीअ में लॻल आहे। किथे लॻल आहे, कहिड़े हिसाब सां छा शो आहे, उनजो टाइटल छा आहे, उनजी थीम छा आहे, उन खां पुछंदासीं। ऐं अॼु असांजे प्रोग्राम में आया आहिनि, असांखे थोरो कैलीग्राफी आर्ट ऐं इन हवाले सां उन्हनि सां डिस्कशन थींदी ऐं असांखे कैलीग्राफी करे बि ॾेखारींदा बहितरीनु। सो वेलकम कयूं था कासिम बुख्ती खे। अस्सलाम वालेकुम कासिम साहब। वालेकुम सलाम, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वेलकम कयूं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में, तव्हां आया ऐं अॼु त लॻे थो तव्हांखे ॾिसी त असांखे ॾाढो सुठो को आर्ट पीस जेको आहे अॼु जे शो में नज़र ईंदो। इहा तव्हांजी नवाज़िश आहे, बहरहाल असां पंहिंजी कोशिशि कंदासीं। बिल्कुलु तव्हां कजो, तव्हां ताईं मां वरी ईंदसि। इन खां अॻु में असां वटि नात कॉम्पिटिशन आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त नात कॉम्पिटिशन आहे ऐं जेको हबीब ऑयल वारनि स्पॉन्सर कयो आहे। सो उन जे लाइ असां वटि बहितरीनु नात खां जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। सुहिणियूं मुंहिंजूं भेनरूं आहिनि, नात ॿुधाईंदियूं ऐं उन हवाले सां पोइ अॻिते हली एंड ऑफ द शो असां को न को विनर जेको आहे उहो डिक्लेयर कंदासीं। सो असांखे जॉइन कयो आहे वरीहा बासित ऐं एमन शाहिद। अस्सलाम वालेकुम। सो प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था ऐं जेको आहे अॻु में मां बुख्ती साहब खां पुछंदमि, कासिम साहब तव्हां ॿुधायो थोरो आर्ट जे हवाले सां छा कमु कंदा आहियो, कहिड़ो तव्हांजो एग्ज़िबिशन आहे अॼुकल्ह जेका लॻल आहे कराची में? मूंखे त ख़बर आहे पर मां चाहियां थी तव्हां ॿुधायो त असांजे नाज़रीन खे बि ख़बर पए। हाँ माज़रत अगर मैं उर्दू सां जी जी तव्हां उर्दू में ॻाल्हायो। हाँ, अभी रिसेंटली जो मेरा शो लगा हुआ है विर्द के नाम से मेन फ्रेम आर्ट गैलरी में, ये शो मैंने खुद क्यूरेट किया है और पूरे पाकिस्तान से जो अच्छे कैलीग्राफर आर्टिस्ट हैं जो प्रोफेशनली काम करते हैं, तकरीबन 12 आर्टिस्ट मैंने सेलेक्ट किए हैं। लाहौर, इस्लामाबाद, पेशावर और बलूचिस्तान और मुख्तलिफ एरिया से हैं। तो उनका काम इस्लामी आर्ट से रिलेटेड है जो कि रमज़ान के महीने के हिसाब से बाबरकत महीना है, तो उसी के हिसाब से मैंने ये शो क्यूरेट किया है। ये शो है मेन फ्रेम आर्ट गैलरी। और ये कब तक वहाँ पर लगा रहेगा? ये 30 तक लगा हुआ है, लेकिन इस शो का जो टाइटल मैंने दिया है विर्द के नाम से। जी, जिस तरह विर्द किसी चीज़ को दोहराना या किसी चीज़ में जिक्र करना, तो विर्द करना, तो उसी के हिसाब से ये शो मैंने क्यूरेट किया है। तो माशाल्लाह बहुत अच्छे आर्टिस्टों ने बहुत अच्छा काम किया है, ज़बरदस्त तरीके से, बिल्कुल ज़बरदस्त। और मैं गुजारिश करना चाहूँगी हमारे देखने वालों को कि आप जाएं और मेन फ्रेम आर्ट गैलरी में इस शो को ज़रूर विज़िट करें। बेहतरीन आर्टिस्ट का काम है और कासिम बुख्ती साहब ने क्यूरेट भी किया है, उनका अपना काम भी वहाँ पे लगा हुआ है और आप एंजॉय करें, ट्राई करें, ज़रूर आप लोग जाएं। आज क्या आप हमें बनाना सिखाएंगे? आज आप क्या किस चीज़ का क्या बनाएंगे? वही कॉन्सेप्ट विर्द ही है। विर्द ही है, आज भी विर्द ही होगा। भई महफ़िलें विर्द की हैं और इन में विर्द थींदो आहे, ज़िक्र थींदो आहे जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं आहिनि से ॿुधायूं वेंदियूं आहिनि ऐं इहा ई असांजी महफ़िल आहे। तव्हां जेको आहे सो स्टार्ट कयो, आप स्टार्ट करें। और जो है क्या कोई ख़ास आयत है क्या, किस कॉन्सेप्ट के थ्रू आप आज बनाएंगे? आज कॉन्सेप्ट ये है कि मैं ख़त नस्तलीक करूँगा, क्योंकि ख़त नस्तलीक जो कि हमारा एक बुनियादी ख़त भी है और हमारा ये ट्रेडिशनल ख़त है जो हम रोज़मर्रा इस्तेमाल भी करते हैं और कहते हैं कि ख़त नस्तलीक सबसे मुश्किल ख़त भी है। अच्छा, तो उसी की मैं प्रैक्टिस करूँगा और दिखाऊँगा। ज़बरदस्त, आप बिल्कुल स्टार्ट करें और हम आते हैं अपने दूसरे गेस्ट आमिर सज्जाद साहब के पास। सज्जाद साहब, आप
आपका जैसे मैंने बहुत इतना लंबा चौड़ा कोई इंट्रो अभी भी काफ़ी चीज़ें रह गई हैं। ये बताएं कि आपका जो ऑस्ट्रेलियन कॉन्सेप्ट फर्टिलिटी सेंटर है ये कब से स्टार्ट है, और ये मतलब आप मेन मकसद क्या था, क्या ऐसी सोच थी कि आपको फील हुआ कि इस तरह इस चीज़ का आगाज़ होना चाहिए? स्टार्ट हुआ इसका 1998 से, और जो सोच थी और जो विजन था वो मेरे फादर हैं डॉक्टर सैयद सज्जाद हुसैन, जो चेयरमैन भी हैं हमारे ग्रुप के, उनकी सोच थी, उनका विजन था। और पाकिस्तान में एक ऐसे इदारे की जो इंटरनेशनली हर सतह पे जाके जो है compete कर सके, उसकी ज़रूरत थी पाकिस्तान के अंदर। तो 1998 में हमने आगाज़ किया। आज माशाल्लाह से हमें 26 साल हो गए और 18 से ज़्यादा हॉस्पिटल्स इसके अक्रॉस पाकिस्तान मौजूद हैं। IVF और जेनेटिक्स की इंडस्ट्री में पाकिस्तान में हम नंबर 1 पे स्टैंड करते हैं। नॉट ओनली इन पाकिस्तान, एशिया के अंदर भी माशाल्लाह से नंबर 1 पे हैं हम लोग। और IVF में उन लोगों का इलाज होता है जिनके हम औलाद नहीं हैं। उसके साथ अब हम जेनेटिक्स में भी काम करते हैं। जेनेटिक्स में 27,000 जीन्स हैं जिसकी टेस्टिंग करके PGT प्री जेनेटिक टेस्टिंग से हम पता लगा सकते हैं कि क्या एम्ब्रियो के अंदर कोई प्रॉब्लम है या नहीं। PGT के अंदर जेनेटिक टेस्टिंग ऐसी होती है जैसे हमारे खित्ते के अंदर अल्फा थैलेसीमिया का बहुत बड़ा इशू है एशिया के अंदर इंटर कज़न मैरिजेस की वजह से। बच्चा जब पैदा होता है तो वो RBC जो रेड ब्लड सेल है वो अपना बनाने की कोशिश करता है, जो बना नहीं पाता, तो उसको फुलफ़िल करने के लिए उसका ब्लड ट्रांसफ्यूजन किया जाता है, क्योंकि उसका एक लेवल मेंटेन करना ज़रूरी होता है बॉडी के अंदर। ये बहुत अच्छा है कि क्योंकि उसके बाद फिर साइड इफ़ेक्ट्स ऐसे होते हैं कि खुदा न खास्ता जब औलाद हो जाती है तो थैलेसीमिया के पेशेंट्स हो जाते हैं, और फिर वो एक ज़िंदगी भर के लिए एक बड़ी आजमाइश है कि आपकी औलाद हो और वो स्टेबल ना हो, हेल्थी। इस पर हम मज़ीद बात करेंगे, आप पे आएंगे अभी, क्योंकि हमारा जो है मुख्तसर एक टाइम है। अब जाते हैं हम अपने कंपटीशन की तरफ। नात सुनते हैं, नात ॿुधूं था नाज़रीन। पहिरियों मां वरीहा बासित के गुज़ारिश कंदसि त नात ॿुधाए। जी वरीहा, बिस्मिल्लाह करें। खुला है सभी के लिए बाब रहमत, खुला है सभी के लिए बाब रहमत, वहाँ कोई रुतबे में अदना नाली, मुरादों से दामन नहीं कोई खाली, कतारे लगाए खड़े हैं सवाली, जो पूछा है तुमने कि मैं नजर करने को क्या ले गया था, तो तफसील सुन लो, धनातों का एक हार, अशकों के मोती, दुरूदों के गजरे, सलामों की डाली, खुला है सभी के लिए बाब रहमत, वहाँ कोई रुतबे में अदना नाली, मैं एक हाथ से दिल संभाले हुए था, तो थी दूसरे हाथ रोज़े की जाली, दुआ के लिए हाथ उठते तो कैसे, न ये हाथ खाली, न वो हाथ खाली, खुला है सभी के। नाज़रीन ॿी नात ॿुधंदासीं, पर वक़्तु जा साई जो मिलूं था साई खां पोइ।
मलिका नाज़रीन, प्रोग्राम में हाज़िर आहियूं ऐं बहितरीन जेको आहे असां वटि प्रोग्राम हले पियो ऐं नात कॉम्पिटिशन बि हले पई। नात कॉम्पिटिशन में असां नात ॿुधीसीं ऐं हींअर जेको आहे ऐमन शाहिद जी नात रहे थी। सो मां ऐमन शाहिद खे गुज़ारिश कंदसि, आप नात सुनाए बेटा। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने को जी चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी माटी, नजर में बसाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जो पूछा नबी ने कि कुछ घर भी छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। जो पूछा नबी ने कि कुछ घर भी छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। वहाँ मालो दौलत की क्या है हकीकत, जहाँ जा लुटाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत सितारों से ये चाँद कहता है हरदम, तुम्हें क्या बताऊं वो टुकड़ों का आलम। सितारों से ये चाँद कहता है हरदम, तुम्हें क्या बताऊं वो टुकड़ों का आलम। इशारे में आका के इतना मज़ा था कि फिर टूट जाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने को जी चाहता है। सुभान अल्लाह, बहितरीन नात। ऐं असांजी जेको आहे आर्टिस्ट ते वञूं था, कासिम साहब ॾे ॾिसूं था। कासिम बुख्ती साहब किथे पहुता? फिलहाल नहीं है अच्छा, प्रोसेस। क्या बनाया आपने, मुझे जरा बताएं। अभी मैंने बिस्मिल्लाह रहमान रहीम बनाया है। इसकी एक फर्स्ट लेयर दी है। ओके। तो जैसे कि मेरा काम है कि लेयर टू लेयर काम करना, किसी चीज़ को दोहराना, बार बार दोहराना। और बिस्मिल्लाह रहमान रहीम इसलिए कि हम ये चीज़ रोज़मर्रा इस्तेमाल करते हैं हर नेक काम के लिए, हर चीज़ के लिए। तो इसी को भी मैं इसी तरह पेंट करूँगा, एक एक लेयर के हिसाब से। अच्छा, इसके ऊपर अभी और लेयर्स होंगी? लेयर्स होंगे। अच्छा, इसी तरह। ज़बरदस्त, बिल्कुल आप करें। आई एम क्यूरियस कि वही किस तरीके से क्या आर्ट पीस होके हमारे सामने आता है। और डॉक्टर साहब को भी आर्ट से दिलचस्पी है, आपको पता है? सिर्फ डॉक्टर्स जो होते हैं ना, सिर्फ इलाज नहीं करते, वो क्रिएटिव भी होते हैं। आपने स्केचिंग, आपको इंटरेस्ट है बचपन से उस चीज़ में? इंटरेस्ट है? कैसे? डॉक्टर जो है वो मेरे फादर है, मैं नहीं। फिर भी हम आपको डॉक्टर साहब कहेंगे। हर कोई मुझे डॉक्टर ही कहता तो मैं माइंड नहीं करता। माइंड नहीं करता, ठीक है। तो अब आर्टिस्ट कहे कोई तो वो भी माइंड नहीं करेंगे आप? हाँ, आर्टिस्ट तो देखें, जो क्रिएटिविटी होती है ना, ये अल्लाह की आप पे एक समझें कि देन होती है। बेशक। और क्योंकि अल्लाह ताला खुद इस पूरी कायनात के खालिक हैं, तो जो क्रिएटिविटी किसी भी इंसान में अगर होती है तो ये कहते हैं कि वो अल्लाह ताला के बहुत करीब होते हैं।
क्योंकि अल्लाह ने भी पूरी दुनिया क्रिएट की, वो भी एक क्रिएटर है। तो वो अल्लाह अपने ख़ास बंदों को चुन के ये हुनर देता है क्रिएटिविटी का, ये हर एक को नहीं देता। और जो क्रिएटिव लोग होते हैं, आपने ये भी देखा होगा कि वो बहुत हसास लोग होते हैं, उनकी तबीयत बहुत फ़र्क होती है आम लोगों से। ऑब्जर्वेशन लेवल जो होती है ना उनकी किसी आम इंसान से थोड़ा डिफरेंट होती है, बहुत डिफरेंट होती है। उनका लोगों को देखने का, ज़िंदगी को देखने का, उसको परखने का जो अंदाज़ है, नज़रिया चेंज होता है, बहुत ही नज़रिया फ़र्क होता है। आपने जब जिक्र किया अपने सेंटर के हवाले से ऑस्ट्रेलियन कॉन्सेप्ट जो आप उस पर काम कर रहे हैं, बात हो रही थी कि जो है फैमिलीज़ में जो शादियाँ हो जाती हैं तो उसके फिर सेहत पे क्या असर पड़ता है? उससे जैसे अल्फा थैलेसीमिया की बात की, तो इसके लिए जो है वो हमारे यहाँ पे बहुत प्रॉब्लम है इसका, एशिया में। तो हमें इसके लिए करना ये चाहिए कि इसके लिए एक तो बिफोर मैरिज भी टेस्ट कराएं आपस में, और दूसरी चीज़ ये कि उसमें जैसे माइनर होता है, थैलेसीमिया मेजर होता है, तो उसमें देखें कि कहाँ पे कोई प्रॉब्लम है अगर, तो उसके लिए फिर बिफोर कंसेप्शन पीजीटी प्री जेनेटिक टेस्टिंग है, तो उसके लिए फिर जो है उसमें वो काम किया जा सकता है, उसमें टेस्ट किया जा सकता है। सिर्फ इसका नहीं, जैसे डाउन सिंड्रोम है, एबनॉर्मल बच्चे पैदा होते हैं, वो भी हैं, और इसके साथ साथ ये भी है कि 27,000 जीन्स हैं जिनकी टेस्टिंग उसमें हो सकती है। तो ये ठीक है, ज़बरदस्त, बेहतरीन आपने जो इस चीज़ के हवाले से बताया, क्योंकि ये जो मैं समझती हूँ आप जब काम कर रहे हैं तो आपकी फील्ड से वाबस्ता और भी बहुत सारे लोग हैं जो इस तरह के काम कर रहे हैं, और जो जैसे लोग शादी करते हैं अक्सर होता है यही है कि मेन कॉन्सेप्ट उसका यही है कि भाई नस्ल बढ़ानी है। एक औरत की अच्छी सेहत एक अच्छे खुशहाल घराने को कंटिन्यू करने में कितना मैटर करती है, ये इस बात पे मैं चाहती हूँ कि आप थोड़ी सी रोशनी डालें, क्योंकि रमज़ान का महीना भी चल रहा है और रोज़े रखे जा रहे हैं, रोज़े रखते हैं लोग, सहरियाँ अच्छी करते हैं, लेकिन औरतें जो होती हैं हमारी, वो क्योंकि इतनी उनमें रिस्पॉन्सिबिलिटीज़ होती हैं कि सब खाएं, इस चक्कर में वो खुद सही से खा नहीं पाती हैं, रोज़े रखती हैं, और रोज़ों के अलावा भी, रमज़ान के महीने के अलावा भी पूरा साल उसकी जो पूरी रूटीन होती है वो अपने बच्चों और अपने मियाँ और घर के दूसरे फ़र्द को खिलाने में गुजर जाती है। आप ज़रा ये बताएं कि उसकी अपने अच्छा खाना, अच्छी खुराक औरत के लिए कितनी ज़रूरी है? देखिए, मैं ये कहना चाहूँगा कि औरत जो है एक माँ है, एक बहन है, एक बेटी है, एक बहू है और सास भी है। बिल्कुल। तो इसमें क्या है कि जब ज़िंदगी का आगाज़ कहाँ से होता है? ज़िंदगी का आगाज़ होता है जब एक औरत बच्चे को जन्म देती है। तो आप देखें कि इतनी बड़ी एक चीज़ अल्लाह ताला ने जो दी, एक औरत को दी, कि वो ज़िंदगी को जन्म देती है तो आगे नस्लें बढ़ती हैं। तो उनकी सेहत का जहाँ तक आपने सवाल किया, तो उनकी नशोनुमा का जो है उनको ख्याल रखना अपना बहुत ज़रूरी है। और हमारे यहाँ आप देखें कि अगर हमारी जो फीमेल्स हैं पाकिस्तान की, उनको अगर आप कंपेयर करें वेस्टर्न वर्ल्ड से, तो उनकी जो ग्रोथ है उस हिसाब से नहीं है, उनके कद उस हिसाब से बच्चों के नहीं बढ़ते, कद हमारे छोटे रह जाते हैं। क्यों? क्योंकि हमारे यहाँ नॉरिशमेंट की कमी है। हमारे यहाँ जो कमियाँ हैं उस पर बेहतर आगे हम बात करेंगे। अभी नात पे जाते हैं। कंपटीशन तो हले पियो असांजो बेहतरीन है, असांखे हिकिड़ी बेहतरीन सुठी नात को आहे उन्हें जॉइन किया हुआ। आपसे मैं गुजारिश करूँगी बेटा कि आप नात सुनाएं। कलीम का तसव्वुर न ख्याले तूरे सीना, मेरी आरज़ू मुहम्मद और मेरी जुस्तजू मदीना, मेरी आरज़ू मुहम्मद और मेरी जुस्तजू मदीना, मेरे डूबने में बाक़ी न कोई कसर रह गई थी, मेरे डूबने में बाक़ी न कोई कसर
मेरी जुस्तजू मदीना, और मैं मरीज़ मुस्तफ़ा हूँ, मुझे छेड़ो ना तबीबो, मैं मरीज़ मुस्तफ़ा हूँ, मुझे छेड़ो ना तबीबो, मेरी जिंदगी जो चाहो चाहो, मेरी जिंदगी जो चाहो, तो मुझे ले चलो मदीना, मेरी आरज़ू मोहम्मद और मेरी जुस्तजू मदीना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियो था। नात हली रही आहे ऐं नात जेको आहे कॉम्पिटिशन इहो आहे हबीब ऑयल वारनि स्पॉन्सर कयो आहे। इहो तावन सां बहितरीनु कॉम्पिटिशन हली रहियो आहे। ॾाढियूं ख़ूबसूरत नातूं असां ॿुधियूंसीं। असांखे नात ख़्वान जेके नवां आहिनि उन्हनि जॉइन कयो आहे। अमीर अली क़ासिम साहब असांखे जॉइन कयो आहे ऐं मोहम्मद हुसैन कादरी साहब जॉइन कयो आहे। इन्हनि खे असां रिक्वेस्ट कंदासीं त मां अॻ में अमीर साहब तव्हां नात जी शुरूआत कयो। अव्हांखे या रसूल अल्लाह साईं सॾिबो मरण ताईं, अव्हांखे या रसूल अल्लाह साईं सॾिबो मरण ताईं, अव्हां जे पाक कदमनि खे, अव्हां जे पाक कदमनि खे पयो चुमबो मरण ताईं, अव्हांखे या रसूल अल्लाह साईं सॾिबो मरण ताईं। ही हज उमरा सभई दो शुगल शादियों भी तो जेना, ही हज उमरा सभई दो शुगल शादियों भी खुशियों तो सा हणी नारा रिसालत जा थी खुश खिलबो मरण ताईं, अव्हां जे पाक कदमनि खे पयो चुमबो मरण ताईं, अव्हांखे या रसूल अल्लाह साईं सॾिबो मरण ताईं। ऐं लंडन पेरिस न्यूयॉर्क जाना हिन सोचुनि में के सपना, लंडन पेरिस न्यूयॉर्क जाना हिन सोचुनि में के सपना, मदीने पाक लय मोहसन साईं सिकबो मरण ताईं, अव्हां जे पाक कदमनि खे पयो चुमबो मरण ताईं, अव्हांखे या रसूल अल्लाह साईं सॾिबो मरण ताईं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। हींअर मां मोहम्मद हुसैन कादरी साहब खे रिक्वेस्ट कंदासीं। जी साहब तव्हां पंहिंजी नात शुरू कयो। बिस्मिल्लाह। हो माशूक दुनिया जा हिक पासे
मुझो मदनी ढोलण हिक पासे सभनी जूं बोलियूं हिक पासे मुझे आका जो मुर्गण हिक पासे हो याकूब जे प्यारे यूसुफ ले हैरान जुलेखा हिकड़ी हुई हो याकूब जे प्यारे यूसुफ ले हैरान जुलेखा हिकड़ी हुई हैरान जुलेखा हिकड़ी हुई पो यूसुफ जो नज़ारो आ हिक पासे मुझे आका जो मुर्गण हिक पासे हो यूसुफ जो नज़ारो आ हिक पासे मुझे आका जो बोलण हिक पासे हो गिन हुन सा हुजूर जे बस फन जी ओ गुलाम नबी भाऊ भेंट न करे हो गिन हुन सा हुजूर जे वसफन जी ओ गुलाम नबी बाऊ भेंट न करे ये चौथ खुदाया हिक पासे मुझे आका जो बोलण हिक पासे ये चौथ खुदाया हिक पासे मुझे मदनी जो बोलण हिक पासे साईं माशूक दुनिया जा हिक पासे मुझो मदनी ढोलण हिक पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह बेहतरीन ज़बरदस्त नात मोहम्मद हुसैन कादरी साहब जी ऐं ॾाढो सुठो नात कॉम्पिटिशन जेको हली रहियो आहे हबीब ऑयल वारनि जी तावन सां थो हले कैसा लगा सर क्या असर एक तारी हो जाता है जब जिक्र हो खुदा के हबीब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिल्कुल बिल्कुल ये तो देखें इसमें मैं कहूँगा कि बहुत खुश नसीब हैं वो लोग जो जिन्हें नात ख़्वानी की इस दुनिया के अंदर जो है अल्लाह ताला की एक देन है बिल्कुल और वो जिस तरीके से वो पढ़ते हैं उनकी रूह तक शामिल हो जाती है उस अंदाज में और जो मैं नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जॾहिं असांजो हिकिड़ो ख़ूबसूरत हिन क़िस्म जो कॉम्पिटिशन्स थींदा आहिनि इहो जेको असरु आहे जेका इहा डेडिकेशन आहे इहा तमामु वॾी आहे इंसानु जॾहिं कंहिं हुन में ॻाए थो ऐं उन असर में हलियो थो वञे त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे पर जॾहिं तव्हां नात जो जॾहिं सुवालु अचे थो ऐं नात था पढ़ूं त उन नात में तमामु ज़रूरी आहे त उहो इश्क़ तव्हांजे दिलि में ज़रूरु हुजे जॾहिं तव्हां उन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़ हूंदो आहे ऐं उहो जेका मोहबत हूंदी आहे जॾहिं उहा तव्हांजे दिलि में हूंदी आहे त तव्हांजी नात में बि ॾाढो हिकिड़ो सुठो जेको आहे असरु थींदो आहे। कासिम बुख़्ती साहब खां पुछंदासीं कासिम साहब केतिरियूं लेयर्स तव्हां लॻाए चुका आहियो असां ॾिसूं पिया त तव्हां जेको आहे न पेंट करणु तव्हां खां ॻाल्हि विसरी वई तव्हां नात जे उन असर में हलिया विया हुयो। बस मूंखे बि लहर हणण में ॾाढो मज़ो थो अचे जी जी छाजे लाइ कि जेतिरो सुरूर नातनि में आहे त ओतिरो वरी मां कलम खे सुरूर ॾियण जी कोशिशि थी कयां। बिल्कुलु ज़बरदस्त हिकिड़ो असरु आहे जेको तव्हांखे अञा मज़ो ईंदो हूंदो अॼु असांजे सेट ते हिन क़िस्म जो आर्ट जी क्रिएशन करण में बहितरीन। अच्छा टोटल अञा केतिरियूं लेयर्स आहिनि जेके हिन ते अञा लॻंदियूं? हा हिन में तक़रीबन 3 लेयरूं अञा 3 ॿियूं लॻंदियूं लेयर्स। हा ठीकु ज़बरदस्त बहितरीन तव्हां लेयर्स लॻायो ऐं हिकिड़ी ॿी नात ॿुधूं था असांखे जॉइन कयो आहे बहावलपुर सां आयल आहिनि नातख़्वां आहिनि बहितरीन नातख़्वां आहिनि सीनियर आहिनि मां सम्झंदी आहियां ऐं अॼु जे हिन कॉम्पिटिशन में असां मां सम्झंदी आहियां हुनखे जज असां कयूं था
सुठो रहंदो, छो त उहे वधीक फ़ैसिलो सुठे तरीक़े सां करे सघंदा। पर हाणे पाण आया आहिनि त असां उन्हनि सां बि नात ॿुधूं था ऐं कॉम्पिटिशन जो हिसो त न आहिनि, पर उन्हनि जो अचणु असांजे लाइ तमामु एज़ाज़ आहे ऐं क़ुर्ब आहिनि। त उहे आया आहिनि, परे खां आया आहिनि, बहावलपुर सां आया आहिनि ऐं असांजे प्रोग्राम जी ऐं हिन जेको आहे महफ़िल जी ज़ीनत आहिनि। ऐं मोहम्मद आसिम साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम। बहुत मशहूर हैं कि आप आए और जो है इस हमारे इस कंपटीशन का हिस्सा आप जो है आप एज ए जज आपको हम जो है कंसीडर करेंगे। और अभी क्योंकि आप आए हैं तो हम चाहेंगे कि हम आपका भी कलाम सुने। जी ज़रूर। बिस्मिल्लाह। मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही खुद बुलवा रहा है, मदीने वाला ही खुद बुलवा रहा है, ये चक्की सैयदा की चल रही है, चल रही है, हाँ ये चक्की सैयदा की चल रही है, ज़माना जितना भी लंगर खा रहा है, ज़माना जितना भी लंगर खा रहा है, नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का वो सदका बांटते हैं, और ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है, मदीने से बुलावा रहा है। सुभान अल्लाह, बेहतरीन। नाज़रीन, ज़बरदस्त कॉम्पिटिशन हली रहियो आहे। हबीब ऑयल जे तावन सां पर वक़्तु थियो आहे साईअ जो, नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार ऐं बहितरीन असांजे प्रोग्राम में नात कॉम्पिटिशन हलियो पए, जेको हबीब कुकिंग ऑयल जे तरफ़ां ताउन हुयो हुनजो, ऐं महिमान बि असां सां आहिनि ज़बरदस्त क़िस्म जा, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल हली रही आहे। ऐं जेको आहे सो हाणे वक़्तु थियो आहे त नात जो कॉम्पिटिशन जो जेके विनर्स आहिनि उन्हनि खे असां डिक्लेयर कयूं।
ऐं उन्हनि जे लाइ मूंखे सलाह जी ज़रूरत पवंदी, छो त सभिनी ॾाढो सुठे तरीक़े सां ॻातो, सुठे तरीक़े सां कॉम्पिटिशन में हिसो वरितनि ऐं जेका नात पढ़ी सभई बहितरीन ज़बरदस्त नातूं हुयूं। पर मोहम्मद आसिम साहब असां सां गॾु मौजूद हैं। आसिम साहब, आप बताएं सर, आप ज़्यादा बेहतर तरीके से जानते हैं, मुझे तो सभी का अच्छा लगा, लेकिन आप बताएं कि ऐसे कौन से जो 2 रनर अप हैं, आप बताएं कि पहले किन 2 की ज़्यादा अच्छी नात थी जो आप समझते हैं? यकीनन सरकार की नात जो है वो यकीनन बायस बरकत व बायस इज़्ज़त है पढ़ना जी, और ये उसी के मुंह से निकल सकती है जिसको करीम आका अपनी ज़ात अपनी बारगाह में पसंद फरमाते हैं। तो ये जिक्र ऐसे नहीं निकल सकता। तो यकीनन सब बच्चों ने बहुत अच्छी पढ़ी और यकीनन दिल तोड़ना नहीं चाहिए, लेकिन कुछ की कंपटीशन है, उसमें कोई फैसला तो करना नहीं। तो पहले नंबर पे ये बच्चे ने जो मेरे साथ ही बैठे हैं, इन्होंने बहुत अच्छी पढ़ी है, इनके तलफ़ुज़ की अदायगी, सुर की अदायगी। और दूसरे नंबर पे एक बच्ची मुबशरा सजाद, ज़बरदस्त, बेहतरीन। मुझे भी यही लग रहा था, कोशिश अच्छी की है, लेकिन कुछ सुर कच्चे थे। मज़ीद तैयारी करें इंशाल्लाह, मज़ीद तैयारी करें इंशाल्लाह, क्योंकि टेक्निकली जो हमारे जो जज साहब है ना, उन्होंने टेक्निकली काफ़ी उनखे ॾिठो ऐं उन हवाले सां इन्हनि डिक्लेयर कया आहिनि। मां मुबशरा सजाद के भी चवंदसि त तव्हां बि अचो, ऐं मोहम्मद हुसैन कादरी साहब को भी। और सर, आपके हाथों से हम ये हबीब का जो गिफ्ट है, हम अपने विनर्स को और जो है रनर अप को जो है हमारे ये गिफ्ट हैम्पर्स होंगे वो जाएंगे। ये बहुत ही बेहतरीन अंजू रैपिंग का एक गिफ्ट है जो हमारे रनर अप को मैं चाहूँगी कि आप दें। तो प्लीज़ सर, बिस्मिल्लाह, आ जाए बेटा। ये मैं चाहूँगी आप इसको दें प्लीज़। थैंक यू एंड कॉन्ग्रेचुलेशंस, बहुत बहुत आपको मुबारक हो और बहुत अच्छा आपने जो है पढ़ा है और अल्लाह आपको और मज़ीद दे। जी हाँ बेटे, आ जाएं बेटा आप, मुबशरा आपने जी, ये आपको गिफ्ट जाता है एंड थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। इन्होंने भी बहुत अच्छे तरीके से, एक्सक्यूज़ मी, आप ज़रा इधर आ जाए, इधर आके बैठ जाए, ताकि हम जो है ये जो बहुत बेहतरीन किस्म की जो ये अंजू रैपिंग्स हैं, इन्होंने जिस तरीके से हमें अपने गिफ्ट हैम्पर्स और गुडी बैग्स बहुत अच्छे तरीके से पैकिंग करके दी हैं, वो हमारे रनर अप्स को और हमारे गेस्ट को ये गिफ्ट जाएंगे। ऐं ॾाढा ही सुठा गिफ्ट हैं। थैंक यू सो मच एंड कॉन्ग्रेचुलेशंस। बहुत अच्छा आपने पढ़ा और इंशाल्लाह आप थोड़ी सी और तैयारी करें, प्रैक्टिस करें और आप और अच्छे तरीके से इस चीज़ को अदा कर सकती हैं। थैंक यू सो मच बेटा, थैंक यू। बेहतरीन असांजो साईं नात कॉम्पिटिशन आहे जेको हींअर पुॼाणी ते पुॻो आहे। बेहतरीन असांजो कॉम्पिटिशन हुयो, सभिनी बहितरीन तरीक़े सां नात जेका आहे उहा पढ़ी आहे ऐं सुभाणे बि अहिड़ा ई कॉम्पिटिशन्स रहंदा। ऐं जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि महिमान, कासिम साहब जी पेंटिंग्स बि, कासिम साहब डन आहे, थी वई पेंटिंग? ज़बरदस्त, बिस्मिल्लाह तव्हां इहो लिखियो आहे मुंहिंजे ख्याल में, बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखियो आहे। असल में ही मुंहिंजी कॉन्सेप्ट सां रिलेटेड आहे। जी, छा आहे थोरो तव्हां हिनखे असांखे ॿुधायो प्लीज़। जीअं असां नंढे लाइ का बि शइ यादि करण जे लाइ बार बार दोहराईंदा आहियूं, रिपीटेड कंदा आहियूं कि अगरि नंढे ॿार खे जॾहिं स्कूल में एडमिशन थींदो आहे त हिकु लफ़्ज़ खे बार बार दोहरायो वेंदो आहे ताकी उहो उनखे यादि करे, विर्द कबे, ज़हन नशीन करे। इहा विर्द आहे। मां हिन में ख़त नस्तलीक इस्तेमालु कयो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम जी कंपोज़िशन आहे हिकिड़ी, त उनखे बार बार मुख़्तलिफ़ कलरनि सां दोहरायो आहे। इहा ॾाढी सुठी प्रैक्टिस बि आहे त तव्हां में आदत पए त तव्हां कोई बि कमु कयो, कंहिं कम जी बि शुरूआति थिए त उनखे बिस्मिल्लाह सां कयो। ऐं जॾहिं आदत पइजी वेंदी आहे त आदत पाण में जॾहिं डेवलप करणी हूंदी आहे त उहा ईअं ई कबी आहे जॾहिं असां उनखे कंटिन्यूअसली रिपीटेडली प्रैक्टिस कंदा आहियूं। त ॾाढी बहितरीन आहे। हिनखे तव्हां, मां चाहींदी आहियां त थोरो हिनखे बोर्ड खे ईअं लिफ्ट कयो त पुठियां तव्हांजी जेका कैमरा आहे न, मां नाज़रीन खे ॾेखारणु थी चाहियां बहितरीन क़िस्म जी हिनजी जेका आहे कैलीग्राफी हिननि कई आहे ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम इन्हनि पेंट कयो आहे, जेको अलॻि अलॻि लेयर्स में, लेयर बाय लेयर्स इन्हनि पेंट कयो। सॼो प्रोग्राम तव्हां ॾिठो हूंदो। बहितरीन आर्ट पीस जेको आहे इहो तैयार आहे, ज़बरदस्त। और सजा साहब, कैसा लगा आपको हमारा ये आर्ट पीस, कैसा लगा आपको मुफ्ती साहब का आर्ट पीस? बहुत अच्छा लगा और मैं चाहूँगा कि ये मुझे गिफ्ट कर दें तो मैं घर भी ले जाऊँ। ये अब हम आर्टिस्ट से इजाज़त लेंगे, आप गिफ्ट करना चाहेंगे इनको कि नहीं? रहमान रहीम, वैसे हम दोनों की तरफ से ये आपको गिफ्ट, ये बिल्कुल हम आपको देंगे। गिफ्ट ये आपका बनता है। ये नहीं, ये गिफ्ट आपका बनता है और बिल्कुल ये हमारे जो है एक मजाक में वैसे ये, हाँ बिल्कुल, हमारे डायरेक्टर साहब कह रहे हैं ये खुश नसीब का गिफ्ट बनता है और खुश नसीब जो है वो आप है। तो बहुत ज़बरदस्त,
जो है आपका ये आर्ट पीस है। नाज़रीन ॾाढो सुठो असांजो जेको आहे अॼु जो प्रोग्राम रहियो ऐं जेको आहे थैंक यू कंदासीं, थैंक यू करते हैं सर आपको, बिल्कुल थैंक यू सो मच। और इंशाल्लाह आपको हम अपने अगले प्रोग्राम में दावत देंगे, आप प्लीज़ जी बोलें। थैंक यू आपका, आपकी पूरी टीम का। आप लोग माशाल्लाह से बहुत ही ज़बरदस्त काम कर रहे हैं। थैंक यू। और मुझे पता लगा 19 साल से माशाल्लाह से है सिंध टीवी, तो यहाँ पे यही कहूँगा कि सिंध ये सिंध वाला जी है, सिंध टोपी अजरक वाला जी है। वाह वाह, क्या बात है, क्या बात है, बेहतरीन बेहतरीन, बहुत ज़बरदस्त किया है। मुफ्ती साहब तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो असांजे प्रोग्राम में अची? ऐं असांखे त ॾाढो सुठो लॻो तव्हांखे लाइव, तव्हांजो कमु त असां ॾिसंदा रहंदा आहियूं, त तव्हांजो कमु डिस्प्ले थींदो आहे, आर्ट शोज़ लॻंदा। अॼु मां ॾिठो त तव्हां इन शइ खे परफॉर्म कीअं कंदा आहियो, पेंटिंग कीअं कंदा आहियो, त मूंखे त ॾाढो सुठो लॻो। ज़बरदस्त महिरबानी तव्हांजे, तव्हां प्रोग्राम में इनवाइट कयो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे कि पहिरीं दफ़ा लाइव वेही करे कमु करण जो, वरी एतिरो ख़ूबसूरत माहौल जिते नात ख़्वां बि हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु, तो सॼो समां बंदिजी वियो न, कमु करण में बि तव्हांखे पेंट करण में बि अॼु मज़ो आयो हूंदो। ॾाढो मज़ो आयो आहे। तव्हां ॿिन्हिनि खे मां हिकिड़ो दफ़ो ॿीहर दावत ॾींदमि ऐं थैंक यू बि चवां थी, त महिरबानी तव्हांजी। ऐं नात ख़ान जेके आहिनि बेटा आपका भी थैंक यू सो मच। ऐं मोहम्मद आसिम साहब थैंक यू सो मच, बहुत मशहूर है कि आप आए और आज जो है हमारे प्रोग्राम में आप आए और आपने टाइम निकाला, बहुत दूर से आप आए हैं। ऐं नाज़रीन बेहतरीन, मोहम्मद आसिफ है, आसिम नहीं। अच्छा मोहम्मद आसिम साहब है, बेहतरीन ज़बरदस्त। ऐं बिल्कुलु आख़िर में आपकी नात सुनेंगे। नाज़रीन नात ॿुधंदासीं मोहम्मद आसिम साहब जी। ऐं मां चाहींदसि त जेके हीअ असांजूं रौनकूं आहिनि इहे ईअं ई बरक़रार रहनि ऐं इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि आहे त चांद रात ताईं बरक़रार रहंदियूं। सुभाणे वरी ॿीहर रफ़्तार ट्रांसमिशन में तव्हां सां मुलाक़ात थींदी। ऐं सिंध टीवीअ पारां सिंधी रीत हलंदड़ ही प्रोग्राम सलाम रमज़ान जेको आहे सो तावन हूंदो आहे करशे जामे शीरीअ जो। करशे जामे शीरी 100% ख़ालिस अर्कियात सां तयारु थियल शरबत आहे जेको हर अफ़्तारी ऐं सहरीअ जी ज़ीनत बणिजंदो आहे। हर उमिरि जो माण्हू चाहे ॿार हुजे या वॾो, हुनखे करशे जामे शीरी तमामु पसंदि हूंदो आहे। ऐं अफ़्तारीअ में त ख़ासि तौर ते जॾहिं असां तरियल शयूं खाईंदा आहियूं, स्नैक्स खाईंदा आहियूं, त थोरो ॿाहिरीपन अची वेंदो आहे तबियत में, लॻंदो आहे ओवर ईटिंग थी वई आहे। त उनखां पोइ अगरि तव्हां खीर जे गिलास में करशे जामे शीरीअ जो इलायची फ्लेवर मिलाई करे ट्राई कयो पियो त तव्हांखे अञा सुठो लॻंदो, तव्हांखे लाइट लाइट रिफ्रेशिंग हिकिड़ो अहसासु ईंदो। करशे जामे शीरीअ खां अलावा असांजे प्रोग्राम खे जेको स्पॉन्सर कयो आहे सो आहे पीक फ्रींस सुपर बिस्किट वारनि। इन्हनि जो चवणु आहे द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट, नेशन जो फेवरेट आहे बहितरीनु। ऐं हुन सां गॾोगॾु इन्हनि जा केक आहिनि, सुपर सॉफ्ट बेक्स केक, क्लासिक चॉकलेट केक आहिनि, उहे ॾाढा सुठा इन्हनि जा केक आहिनि, उहे इन्हनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। हीउ जेको प्रोग्राम हुयो हिन में असांजो नात कॉम्पिटिशन हलियो। मां बार बार बि चवंदी हली आयमि ऐं हाणे बि तव्हांखे ॿुधायां थी त नात कॉम्पिटिशन असांखे स्पॉन्सर कयो हबीब ऑयल वारनि। हबीब ऑयल वारनि जी तरफ़ां नात कॉम्पिटिशन हुयो जेको हलियो पिए, तव्हां इंजॉय कयो। ऐं ॿियो इन प्रोग्राम में जेके असांजा ड्रेसिस हूंदियूं आहिनि उन्हनि बि ॾाढो सुठे तरीक़े सां स्पॉन्सर कंदा आहिनि, तावन हूंदो आहे। सो अॼु जी ड्रेस जेका आहे उहा इनायरा अमल जी आहे, बहितरीनु इन्हनि जा जेके ड्रेसिस आहिनि, डिज़ाइन्स आहिनि, उहे तव्हां ॾिठा हूंदा। ऐं इन्हनि खे तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था, इन जा कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते ईंदा हूंदा। तव्हां इन्हनि खे ऑनलाइन बि ऑडर करे था सघो। ईद अचण वारी आहे त ज़ाहिर आहे तव्हांखे जॾहिं सुठी ऐं एलिगेंट ड्रेस खपे, ईद जो जोड़ो सिलेक्ट करण में मां तव्हांखे मदद करे थी सघां, त तव्हां अॻु में हिन जी वेबसाइट ते वञो, विज़िट कयो ऐं हिन जी डिज़ाइन्स ॾिसो, ज़रूरु तव्हां ट्राई कंदा ऐं ॾिसंदा। नाज़रीन वक़्तु थियो आहे त हाणे तव्हांखे मोकिलाइजे, छो त प्रोग्राम जेको आहे पुॼाणी ते अचे पहुतो आहे। ऐं वेंदे वेंदे ज़ाहिर आहे अफ़्तारी कंदा आहियूं असां। अफ़्तार जे दस्तरख़ान ते तव्हां ते करशीअ जो दस्तरख़ान हूंदो आहे, हुन में पीक फ्रींस जा सुपर बिस्किट्स ऐं केक्स बि असां सां गॾु हूंदा आहिनि। ऐं इहो दस्तरख़ान ते असां अफ़्तारी कंदा आहियूं तव्हां सां गॾु ऐं असांजे प्यारनि महिमाननि सां गॾु। त दस्तरख़ान ते वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं मां इजाज़त चाहींदसि तव्हांखे। भलारो महीनो रमज़ान जो हली रहियो आहे, ख़ैर असां 16 रोज़ो आहे, ॿिए अशरे में हलूं था पिया। ऐं कोशिशि कयो त दुआऊं कंदा रहो ऐं दुआऊं करण में वॾी बरकत आहे। मूंखे बि दुआउनि में यादि रखंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। सो मूंखे ॾियो इजाज़त, सुभाणे वरी इफ़्तार ट्रांसमिशन में तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं बाक़ पीरज़ादा खे इजाज़त ॾियो। अल्लाह भाई जी। मोहम्मद आसिम साहब आपकी नात के साथ हम लोग जो है जाएंगे। मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का, मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का, मेरी नस्लों पे है
ज़हरा के बच्चों का। हजारों कोशिशें कर ली ज़माने ने गिराने की, मुझे गिरने नहीं देता भरम ज़हरा के बच्चों का। मेरी नस्लों पे गए दस्ते करम ज़हरा के बच्चों का। हजारों दीदारे सदके ज़मीने करबला तुझ पर। हजारों दीदारे सदके ज़मीने करबला तुझ पर। तेरी नजरों ने देखा है अज़म ज़हरा के बच्चों का। मेरी नस्लों पे गए दस्ते करम ज़हरा के बच्चों का। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।